अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूल। ग्रुप आपको मसाइल और उनका हल ग्रुप में सवाल आयो है त 22 रजब जी हकीकत करो है। दीन इस्लाम मुकम्मल थी चुको। हज्जतुल विदा जे मौके ते अल्लाह सुब्हानहु व तआला ये खुशखबरी सुना है, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती। अज जे ॾींहुं यानी हज्जतुल विदा जे मौके ते अल्लाह रब्बुल आलमीन दीन इस्लाम मुकम्मल करे अने पिंड जी खुशीअ जो इज़हार फरमाए। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण हज्जतुल विदा जे मौके ते फरमायो हो, कुरो मूं दीन पुॼायो। तमाम हाज़रीन सहबा इकराम जवाब अता फरमायो त बेशक 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 आ दीन पुॼाया। ई दीन पुॼी चुको, मुकम्मल थी चुको। इन दीन में रजब, इन दीन जे अंदरि पूरी तारीख़ में रजब जी कोई ईद, रजब जो कोई कोंडो, रजब में ख़ासि कोई इबादत हुई न। हाणे इन जी हक़ीक़त करो आहे तारीख़ी हक़ाइक़ जे ज़रिए पाण ॾिसूं। अमोक उम्मत इहे चवनि था हज़रत जाफ़र सादिक रहमतुल्लाहि अलैह इन जी पैदाइश 22 रजब। तारीख़ी तत्व नारियूं अने तहक़ीक़ कयूं त इतिहास जे अंदरि, इस्लामी तारीख़ जे अंदरि जंहिंखे इमाम जाफ़र सादिक चवनि था, इन्ही जी तारीख़ पैदाइश रजब में न आई, ॿिए महीने में। रजब में ऐज न, रजब जी कोई तारीख़ न मिलंदी। अने तंहिं सवाइ जंहिं महीने में आहे उन में पण इख़्तिलाफ़ आहे त महराज रजब में न ई थी, कोई ठोस सबूत न आहे। अने जेकॾहिं कोई पण इमाम पैदा थिया हुआ त केॾा शरीयत में जे उन जी पैदाइश मथे जश्न मनायो, ईद मनायो, अहिड़ो कीअं आहे न। नंबर 3 असल हक़ीक़त इहा आहे त ख़लीफ़ा रसूल कातिब वही अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हो जी वफ़ात 22 रजब है। 22 रजब जो अमीरुल मोमिनीन इमाम मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हो उन्हीं जी तारीख़ वफ़ात है 22 रजब। अने शिया जेको हमेशह इस्लाम जा दुश्मन आहिनि, इस्लाम जी विरोधी कंदड़ आहिनि, इन तारीख़ में ख़ुशी मल्हायूं। थोरे 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 ख़ुशी मल्हाए 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 अने उम्मत थोरी खां अंध श्रद्धा तंहिंजी तरफ़ माइल जो हुए थी। वग़ैर तहक़ीक़ जे अहले सुन्नत पण थोरे थोरे इन भेरा थी विया। अने नवे सर ना ॾिनो जे इमाम जाफ़र सादिक तंहिंजी यौम पैदाइश मथे जश्न मल्हायूं था। हक़ीक़त में अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हो जी वफ़ात मथे ख़ुशी आहे। उन जी वफ़ात मथे राज़ी थी करे हलवो बनाइनि था, कोंडा बनाइनि था अने तरह तरह जी ख़ुशी कनि था। अलगर्ज़ 22 रजब जी कोई नमाज़ न आहे, 22 रजब जो कोई रोज़ो न आहे, 22 रजब जी कोई स्पेशल इबादत न आहे। अने दीन जे अंदरि इबादत ला करे, अल्लाह जी रिज़ा ला करे नओं कमु कढणु इहे बिदअत आहे। अने बिदअत इस्लाम में पसंदीदा कमु न आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुल्लु मुहदसतिन बिदअ अने कुल्लु बिदअतिन दलाला। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह।